अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विच ताहे मलजी अपडेट ते नाज़रीन जोहर जमाली का कुर्बान रिंद जी रिपोर्ट मौजूद मीरपुर बठोरे जरवाई सी पीर सन सुल्तान चांडियो पंहिंजे नौजवान पुट नवी चांडियो जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ जोहर जमाली पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजे नौजवान पुट नवी चांडियो जे कत्ल के 22 महीना गुज़री वञण बावजूद उन जा कातिल गिरफ्तार न किया विया आहिनि। हिन जो चवण आहे त मुंहिंजे पुट खे ॿिनि पुलिस एहलकारनि अकबर ज़हूर असगर खडोई ईसा मंगलहार कत्ल कयो आहे, जंहिं जे कत्ल जी डीसीपी मीरपुर बठोरा SHO ऐं वॾे मुंशी खे पूरी तरह ॼाण आहे, जेके मुंहिंजे पुट जे कत्ल केस में मुलविस एहलकारनि खे बचाइण जे चक्कर में पुट जे कत्ल जो केस ॿोड़ण चाहिनि था। मूं SSP सिजावल खे बि दाह ॾिनी आहे, पर केर बि मुंहिंजी ॿुधण लाइ तयार नाहे। हिन मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ करे पुट जे कत्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे।